अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। अॼु असां सिंध ऐं पाकिस्तान जे ॿिनि अज़ीम शख़्सियतनि जो ज़िक्र कंदासीं जिन सिंध ऐं पाकिस्तान जी तारीख़ ते पंहिंजे सियासी सरगर्मियुनि ऐं असरनि जी गहरी छाप छॾी आहे। हा दोस्तों, त उहे ॿ शख़्सियतूं कहिड़ियूं आहिनि? उहे आहिनि मोहतरम ज़ुल्फिकार भुट्टो ऐं साईं सैद। दरअसल हीअ किताब जो रिव्यू आहे जंहिंजो مرتب मंसूर قادر जूणेजो आहे। इन किताब जो नालो आहे सिंध सैयद ऐं भुट्टो। मां आहियां तव्हां सां गॾु राशिद लगारी। असां हिन किताब जे बारे में तबसरो ऐं बस मुबाहिसो कंदासीं। दरअसल हीअ किताब सिंधी सञावत ऐं शऊर रखंदड़ अदीबनि मुहक़िक़नि तवारीख़ दाननि ॾांहनि तरफ़ां सिंध जे ॿिनि अज़ीम सियासी ऐं तारीख़ी शख़्सियतनि जी सियासी ज़िंदगी ते लिखियल तक़ाबली जाइज़नि ऐं क़ालिमनि जो मजमू आहे। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त ॿिन्ही जो जनम बि हिकिड़े ई महीने जनवरी में थियो त मौत बि हिकिड़े ई महीने अप्रैल में थियो। साईं सैद उहा शख़्सियत आहे जंहिं सिंध ऐं सिंध जे माण्हुनि ख़ातिर पंहिंजी सॼी ज़िंदगी कोशिशूं काविशूं कंदे गुज़ारी। ज़िंदगी जे सफ़र में साईं सैद खे केतिरियूं अज़ियतूं तकलीफ़ूं कशाला ऐं ॾुखनि जा ॾूंगर बि ॾोड़णा पिया। हीअ उहो जवान आहे जंहिं पंहिंजी ज़िंदगी जो ॻच हिसो जेलनि ऐं नज़रबंदियुनि में गुज़ारियो, पर सिंध ऐं सिंधियुनि जे हक़नि जी सौदेबाज़ी न कई। जॾहिं त भुट्टो साहब वरी मुल्क जी अहिड़ी शख़्सियत हुई जंहिं मुल्क खे 1973 जो आइन ॾिनो ऐं न्यूक्लियर पावर जहिड़ी ताक़त अर्पी। ॿिन्ही शख़्सियतनि कुझु सुठा कम कया, पर अकेचार ग़लतियूं बि हिननि कयूं। बहरहाल असां अचूं था किताब ॾांहुं। किताब जी शुरूआत में ॿ अखर जेके मुर्तब पाण लिखिया आहिनि खां पोइ साईं सैद उन वक़्त जे पाकिस्तान जे सदर ज़ुल्फिकार भुट्टो ॾांहुं लिखियल तफसीली ख़त ॾिनो वियो आहे। जंहिं ख़त में साईं सैद भुट्टे साहिब खे सिंध जे सियासी समाजी ऐं इक़्तिसादी पसमानदगी जो अक्स ॾेखारे भुट्टे साहिब खे यादगिरी ॾियारण जी भरपूर कोशिशि कई आहे त भुट्टे साहिब खे बितौर सिंधी इक़्तिदार जी कुर्सी ते वेंदे सिंध ऐं सिंध जी आवाम खे विसारणु न घुरिजे। भुट्टे साहिब खे यादगिरी ॾियारे थो त अबाणे वतन सिंध में जनम वठंदे सिंधियुनि सां वाइदा करे उन्हनि खां वोट वठी वरी सिंध ऐं सिंधियुनि खे विसारण ऐं नज़रअंदाज़ करणु इहो किथां जो इंसाफ़ आहे? साईं सैद भुट्टे साहिब खे मुल्क जे अॻूणनि डिक्टेटरनि जूं सिंध सिंधियुनि ऐं नंढनि क़ौमनि सां कयल वेसा आघातियूं संदन हक़नि जी फुलट ऐं इस्तेहसाल जो यादगीरो ॾियारींदे इहा तवक़ा करे थो त हिकु सिंधी साहिब इक़्तिदार हुजण जे नाते भुट्टे साहिब ते इहो फ़र्ज़ु बणिजे थो सिंध ऐं ॿियनि नंढनि क़ौमनि जे हक़नि जी फुलट जो अज़ालो करे ऐं उन्हनि जो तदारुक करणु घुरिजे। सिंधी हिकु अज़ीम ॾाहे रसूल पली जो साईं सैद जी सियासी ज़िंदगी ते लिखियल कालम बि पढ़णु वटां आहे। रसूल पली जो लिखे थो त हुन सैद पंहिंजी सॼी सियासी ज़िंदगी सिंधी आम माण्हुनि ऐं संदन हक़नि वास्ते लड़ंदे गुज़ारी आहे। हिन खे जेको बि सियासी असरु हासिलु पियो थियो आहे सो हिन अवाम ख़ातिर हासिलु कयो आहे। उन करे खेसि अज़ीज़नि ऐं गहरनि दोस्तनि चरियो सॼो आहे। दुश्मननि गद्दार ऐं वतन दुश्मन जा लक़ब ॾिना आहिनि। बतौर लेखक जे साईं सैद हिंद ऐं पाक जो उहो नज़रियाती आलिम आहे जंहिं कांग्रेस ऐं लीग ते छायल यूपी ऐं पंजाब जे वॾनि सूबनि जे हिंदू मुसलमान जागीरदारनि ऐं सेठनि ऐं नवाबनि तरफ़ां पंहिंजे मतिलब लाइ घड़ियल जाली क़ौमी नज़रे खे टोड़े इल्मी ऐं साइंसी ऑपरेशन करे साबित करे ॾेखारियो त हिंदुस्तान तोड़े पाकिस्तान में हिकु या ॿ न पर घणियूं क़ौमूं रहनि थियूं। हिन साबित करे ॾेखारियो त उन्हनि समूरनि क़ौमनि जा क़ौमी हक़ तस्लीम करण ऐं संदन एहतराम करण बिना क़ौमी इतिहाद जी जमूरत जो नालो दुखो आहे। भुट्टे साहिब लाइ लेखक चवे थो त जॾहिं त भुट्टे साहिब जी सियासत जो मुतालबो कबो त मालूम थींदो त हिन खे बुनियादी तौरु सिंधियत में ईमान कोन पियो रहियो आहे, बल्कि हिन उन खे मुद्दे ख़ारज ॼटाई नुक़सानकार ऐं नाकाम तंग नज़री ऐं तअसुब पे लिखियो आहे। हिन इहा हक़ीक़त न पर हुई आहे त पाकिस्तान हिकु घण क़ौमी मुमलिकत आहे ऐं उनजो बुनियादी मसइलो क़ौमी मसइलो आहे। हिन खे पंजाबी विचोले पढ़ियल ॻढ़ियल तबिके ऐं संदसि तरक़ी पसंदीदा तारीफ़ी नारेबाज़नि बाबति तमामु घणियूं ख़ुशफ़हमियूं पई रहियूं आहिनि। साईं सैद शुरूआत में पको मज़हबी हो। हू सियासत में मज़हबी तौर तरीक़े ऐं मक़सद जे करे दाख़िल थियो। उनजो वाज़े मिसाल हीअ हो त उन वधी चङी ख़िलाफ़त तहरीक में हिसो वरितो ऐं ख़िलाफ़त तहरीक ख़ालिस मज़हबी तहरीक हुई। पर पोइ जॾहिं सैयद खे सिंधी इश्क जो कान लॻो त सिंध सां कयल धारियुनि जे वेसाघात ऐं नाहकनि खे ॾिसी सैयद जो दिलि ऐं दिमाग़ बग़ावत ते लही आयो ऐं उन करे हिन अकेचार ग़लतियूं बि कयूं। अमानुल्लाह शेख पंहिंजे कालम सैद ऐं भुट्टो ॿ पूर्व छूत सूफ़ी में लिखे थो सैयद सिंधु देश जे सपने खे साबियां बणाइण लाइ जनरल ज़िया जी शख़्सी तारीफ़ में लीका लताड़े वियो, छो त मनफ़ी सियासत जे करे अवाम बेज़ार थी मुल्क ख़िलाफ़ बग़ावत करण में अॻिते वेंदो। भुट्टो साहिब वरी ज़मींदार जागीरदार ऐं अंग्रेज़नि खां मराहतूं ऐं सर जा ख़िताब मिलियल ख़ानदान मां हो। तोड़े जो उहो ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी जो पढ़ियल हो, पर हू त इलीट क्लास तबिके सां तालुक़ु रखंदड़ हो। उन करे उनखे अवाम खां वधीक इक़्तिदार मिठो लॻंदो हो। हू शुरूआत खां ई डिक्टेटरनि जे पाछे में पलिजी निपजी वॾो थियो। उन करे हिन खे जमहूरियत जे मैदान में अचण खां पोइ डिक्टेटरशिप प्यारी लॻंदी। हुनजे सॼी सियासत जो जेकॾहिं गहरो मुतालियो कबो त हुनजी सियासत में डिक्टेटरशिप निमाया नज़र ईंदी। इहा ॿी ॻाल्हि आहे त पोइ हुन डिक्टेटरनि सां इख़्तिलाफ़ थियण खां पोइ अवाम ॾांहुं मोटियाई, अवाम खे वोट ॾेई वरी इक़्तिदार जो मालिक बणायो। भुट्टो साहिब जेकॾहिं
आवाम सां सचो हुजे हा त 1970-80 में इक़्तिदार जो वाॻू अवामी लीग खे ॾेई पाण अपोज़िशन में वेहे हा, पर वरी बि हिन खे इक़्तिदार जी बुख खंयो ऐं बंगाल मां जेका करबला बर्पा करायई उहा कंहिंखां ॻुझी न आहे। सिंध सैयद ऐं भुट्टो किताब संभारा पब्लिकेशन तरफ़ां छपायो वियो आहे, जंहिं जी क़ीमत 250 रुपया आहे। 122 सिफ़नि ते मुश्तमिल हिन किताब जो मुर्तब मंसूर क़ादिर जूणेजो आहे। किताब जे आख़िर में संभारा पब्लिकेशन पारां छपायल किताबनि जी लिस्ट बि ॾिनी वई आहे। हीउ मुंहिंजो पहिरियों वीडियो आहे। महिरबानी करे शेयर कंदा, कमेंट कंदा, लाइक कंदा ऐं चैनल खे प्लीज़ सब्सक्राइब कंदा।